अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। 2011 में जो है त हाणे छा कमाल खान रबन के मारींदो या जो आखिरकार रबन के हाणे केर बचाईंदो। जो नओं वीडियो में तक ॿुधाइण वारो आहियां त रबन के आखिरकार हाणे केर बचाईंदो ऐं छा रबन जो कमाल खान के मारींदो या कोन मारींदो। इन वीडियो में तक ॿुधाइण वारो आहियां। वीडियो शुरू करण खां पहिरियों तव्हां गुज़ारिश आहे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे तव्हां ॾिसो त हाणे जो कमाल खान रबन ऐं उठ ते वॾो ज़ुल्म कंदो ऐं ज़ुल्म करण खां बाद जो आखिरकार अॻिते जेको आहे त छोटू आहे जेको आहे सभिनि जो कमाल खान खां जेको आहे रबन खे बचाईंदो। छोटू ईंदो सभिनि कोठो रखींदो। हाणे जेको आहे पंहिंजी अखियूं खोलियो ऐं जेको हिकु वॾेरे ऐं हिकु ज़ालिम जे हथां जेको आहे त मरण पसंदि कंदो। जेको इन हिसाब सां कुझु ॻाल्हियूं कंदो ऐं उनखां बाद जेको आहे उहे सभु ॻोठ वारा गॾिजी थी करे जेको आहे उठे ऐं रबन खे जेको आहे त बचाईंदा। जेको आहे हिननि विच में जेको आहे उठ मरी वेंदो ऐं जेको आहे त कमाल खान ऐं जेको आहे वॾेरो जेको आहे त उहो बि मरी वेंदो ऐं कमाल खान बि जेको आहे त रबन हुनखे मारे छॾींदो। जेको आहे त अॻिते जेको आहे तव्हां इहो सोचे रहियो जेको आहे त कमाल खान खे आखिरकार केरु मारींदो। जेको आहे आखिरकार जेको आहे कमाल खान खे मारण वारो जेको आहे छोटू आहे। जेको आहे छोटू कमाल खान खे मारींदो ऐं वॾेरे खे बि जेको आहे त रबन मारे छॾींदो ऐं जेको आहे त अॻिते तव्हांखे इहो ॾिसणु वठंदो जेको अॼु राति जेको आहे आख़िर ये किस्ता है ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे। तमामु बहितरीनु ड्रामो हलो आहे। तमामु बहितरीनु एक्टर कमु करे आहे। त उमेद आहे मुंहिंजी वीडियो तव्हांखे तमामु बहितरीनु लॻो आहे। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे।